अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में अवां भली कार माहिया फराशा। सब खबे रह एक नज़र हेडलाइन ते। ईरान अमेरिका जंग ख़त्म करण लाइ सिफ़ारती कोशिशूं तेज़, चइनि मुस्लिम मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जो अहम इजलास अॼु इस्लामाबाद में थींदो। पाकिस्तान, सऊदी अरब, तुर्किया ऐं मिस्र जा परॾेही वज़ीर शामिल। जंग जे ख़ात्मे लाइ कोशिश ऐं विच ओभर जी सूरतहाल ते गौर विचार कयो वेंदो। चइनी मुल्कनि जा परॾेही वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां बि मुलाक़ात कंदा। ईरान पाकिस्तानी जहाज़नि खे हरम्स वारे लंघ मां गुज़रण जी इजाज़त ॾेई छॾी। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त ईरान हरम्स वारे लंघ मां पाकिस्तान जे 20 जहाज़नि खे गुज़रण जी इजाज़त ॾिनी आहे। रोज़ाने पाकिस्तान जा 2 जहाज़ हरम्स वारे सामूंडी लंघ मां गुज़रंदा। पंहिंजे ट्वीट में इसहाक़ डार वधीक चयो आहे त ईरान तरफ़ां उहो तामीरी क़दम आहे जेको ख़िते में अमुन ऐं इस्तेहकाम खे हथी वठण में मददगार साबित थींदो। ॻाल्हि ॿोल ऐं सिफ़ारतकारी अॻिते वधण जो वाहिद रस्तो आहे। अमेरिका तरफ़ां ईरान में ज़मीनी ऑपरेशन जी तयारी। अमरीकी अख़बार पंहिंजे रिपोर्ट में चयो आहे त पेंटागन ईरान में ज़मीनी कार्रवाई जी तयारी करे रहियो आहे। ज़मीनी ऑपरेशन महदूद नौयत जो हूंदो। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त ज़मीनी ऑपरेशन में ख़ार पेट ते कब्ज़ो ऐं हरम्स जे सामूंडी इलाइक़नि में हमला शामिल आहिनि। अमेरिका जो वधीक हिकु जंगी ॿेड़ो विच ओभर पहुची वियो। अमरीकी सेंट्रल कमांड जो चवणु आहे त 3500 अमरीकी फ़ौजी विच ओभर पहुची विया आहिनि। सामूंडी ॿेड़े में जंगी जहाज़ ऐं टेक्निकल सामान बि मौजूदु आहे। ट्रंप जे पॉलिसियुनि ख़िलाफ़ अमेरिका में माण्हू रोडनि ते निकिरी आया। वाशिंगटन, न्यूयॉर्क ऐं लॉस एंजल्स समेत वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। 3000 खां वधीक हंधनि ते एहतजाज। मिलिट्री बेस ॾांहुं मार्च। मुज़ाहिरनि में हज़ारें औरतूं ऐं मर्द शरीक। गो ट्रंप गो ऐं नो किंग्स जा नारा। लंदन में ट्रंप ख़िलाफ़ भरपूर एहतजाज। 5 लख खां वधीक माण्हुनि जी शिरकत। इसराइल में बि जंग जा मुख़ालिफ़ ऐं अमुन जा हामी माण्हू सरापा एहतजाज बणिजी रोडनि ते निकिरी आया। दोदापुर वेझो ॻोठ ते रॉकेट लॉन्चरनि सां हमिलो। नींगरी समेत 2 ॼणा मारिजी विया। ॻोठ मोहम्मद मलूक लहर मथां हथियारबंदनि हमलो करे जदीद हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में सदाम हुसैन लहर ऐं नींगरी साजिदा लहर मौक़े ते क़तल। 1 ॼणो ज़ख़्मी। वाक़े ख़िलाफ़ वारस सरापा एहतजाज। मक़तूलनि जा लाश रखी धरणो। हैदराबाद में घर मां उमरकोट पासे पोरियत जो गलो कपियल लाश हथ। लतीफ़ाबाद 5 नंबर मां लाश मिलियो। सनाउल्ला तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी हर रुख़ खां जांच कई पई वञे। चकवे जो जवाबदार कार ऐं इल्ज़ाम हेठि घरवारीअ खे क़तल करे छॾियो। कच्चे जे ॻोठ कालू कादराणीअ में औरत शहरू कादराणी जतोई बेदर्दीअ सां क़तल। ज़रियनि मूजिबि जवाबदार घरवारीअ सां कार ऐं इल्ज़ाम हेठि 2 ॾींहं अॻु सौट राशिद खे क़तल कयो हुयो। जंहिं वाक़े खे ख़ुदकुशीअ जो रंग ॾियण जी कोशिश कई वई। अगड़ा वेझो ट्रैक्टर ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। पीरसन फोर्थ महरू वाहन लिंक रोड ते हादसो। 57 वरनि जो बहारो वासे दिलबर मरखड मौक़े ते ई फौत थी वियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस ट्रैक्टर ट्रालर खे तहवील में वठी छॾियो।